अस्सलाम वालेकुम। जीअं त अॼु हैदराबाद जो मौसम आहे सफ़ा गरम। यासिर खां पुछूं था, यासिर ॿुधाए मौसम कीअं आहे? ॾाढी गर्मी आहे, इलाही गर्मी थी वई है हींअर इलाही गर्मी थी वई है। अच्छा, अल्लाह जाम गर्मी थी वई आहे, एसी ख़राब थी वई आहे। यासिर एसी कल्ह ठराए ठरायूं महीनो थी वियो आहे। पुछूं था इब्राहिम, हाणे इब्राहिम जो पखो बि ख़राब थी वियो आहे। हे फैन तुंहिंजो ख़राब थी वियो आहे, छा थो करीं? गर्मी आहे न, हे बि अॼु ॻोठां आयो आहे। छा थो करीं, काउंट थो करीं छा? शिकिल ॾेखार। क्यूट बच्चा। ॻोठ गर्मी हुई? हा, गर्मी ॾाढी थी वई आहे। बरसाति पइजी वञे न वरी मज़ो थी वेंदो। बरसाति पोइ हलूं था, पोइ प्लान ठाहियूं था केॾे घुमण जो। बरसाति पइजी वञे ठाहियूं था। अरे दोस्तनि खे चओ सब्सक्राइब कनि, वटि इब्राहिम चवेनि। तव्हां बि सब्सक्राइब करे छॾियो त अनसब्सक्राइब कयो। गजब बेइज्जती है। अनसब्सक्राइब छो? ॿिए में करायो पियो।